वफाकी हुकूमत जो 24 सरकारी इदारनि खे खानगाहनि जो फ़ैसिलो। निजकारी वारे वफाकी वज़ीर अब्दुल अलीम खान सरकारी इदारनि खे खानगाहनि जा तफ़सील क़ौमी असैम्बली में पेश करे छॾिया। तफ़सीलुनि मूजिबि पहिरियां 1 साल में 10 इदारनि खे खानगाहे वेंदो, पोइ ईंदड़ 3 सालनि में 13 इदारनि जी निजकारी थींदी। हिक इदारे जी निजकारी लाइ 3 खां 5 सालनि जो आख़िरी मरहलो हूंदो। अब्दुल अलीम खान जो चवणु आहे त पहिरें मरहले में क़ौमी एयरलाइन, रोज़वेल्ट होटल ऐं ज़रई बैंक जी निजकारी थींदी। आइस्को समेत 3 डिस्कोज़ जी निजकारी बि पहिरीं में कई वेंदी। सिंध काबीना बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन बिल 2015 में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। तरमीम खां पोइ हुकूमत के ग्रेड 19 या 20 जे ऑफिसर के बोर्ड चेयरमैन मुक़रर करण जो इख्तियार हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना इजलास में सिंध इंस्टीट्यूट ऑफ फिजिकल एंड रिहेबिलिटेशन लाइ एंडोमेंट फंड कायम करण ऐं बोर्ड ऑफ गवर्नर जी ॿीहर जोड़ चक जी बि मंजूरी ॾिनी वई। इजलास में तारीख़ी विरसो करार ॾिनल इमारतनि जी सार संभाल मुआइने लाइ कमेटीज़ जोड़ण जो फ़ैसिलो, माज़ूर माण्हुनि जी बाइख्तियार बणाइण वारे खाते जे 170 मुलाज़िमनि खे 14 ग्रेड में तरक्की ॾियण जी मंजूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त तारीख़ी ऐं क़ौमी विरसो करार ॾिनल इमारतनि जी मुआइने जी रिपोर्ट काबीना खे पेश कई वञे। आज़ादी जे ॾिहाड़े जूं तक़रीबूं हक़ जी जंग जे सिरे हेठि मल्हायूं पियूं वञनि। भारत ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी फतह जी ख़ुशी में हिन साल जो आज़ादी जो ॾींहुं शानदार अंदाज़ में मल्हायो पियो वञे। सिंध काबीना वाह इंडस्ट्रीज सां गाॾियुनि जी फिटनेस सर्टिफिकेट कराइण जी उसूली मंजूरी ॾेई छॾी। काबीना इजलास में तजवीज़ ॾिनी वई त ट्रांसपोर्ट खातो गाॾियुनि जी फिटनेस जो कमु वाह इंडस्ट्रीज लिमिटेड हवाले करणु चाहे थो। कमर्शियल ऐं हेवी गाॾियुनि लाइ फिटनेस सर्टिफिकेट जारी कयो वेंदो। वॾे वज़ीर हिदायत कई त ट्रांसपोर्ट खातो वाह इंडस्ट्रीज सां सलाह मशवरे खां पोइ काबीना में नऊं तजवीज़ पेश कंदी। इजलास में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम इमन ट्रांसपोर्ट खाते जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। संदसि चवणु आहे त समूरी सिंध में गाॾियुनि जा फिटनेस सेंटर क़ाइमु कया पिया वञनि। मयारी फिटनेस सिस्टम जी गैर मौजूदगी सबबि गाॾियुनि जो मुआइनो असराइती तरीक़े सां मुमकिन नाहे। सिंध ट्रांसपोर्ट खाते डिजिटाइज़ मोटर गाॾी जो इंस्पेक्शन सिस्टम शुरू कयो आहे। ज़ुल्फ़ाराबाद आयल टर्मिनल, मलीर, इब्राहिम हैदरी ऐं कोरंगी में फिटनेस लाइ जदीद सामान नस्ब कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े लांघी एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन अंदर फैक्ट्री में बाहि भर पासे जूं वधीक 3 फैक्ट्रियूं बाहि जी लपेट में अची वयूं। बाहि सबबि मुतासिर इमारत जो हिकु हिसो किरी पियो। 7 पोरियत ज़ख़्मी। फायर ब्रिगेड इख़्तियारियुनि 3 दर्जे जी बाहि करार ॾेई छॾी। फायर ब्रिगेड जूं 8 खां वधीक गाॾियूं बाहि ते ज़ाब्तो आणण में रुधल। पीटीआई जो एहतजाज वारो सॾु ॿीहर नाकाम वियो। केपी हुकूमत हद तकलीम ख़िलाफ़ ऑपरेशन जे नाले ते सियासी इंतकाम वठे पई। केपी जे वॾे वज़ीर ते रहम अचे पियो। गवर्नर केपी के फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त केपी में 13 वरे खां पीटीआई जी हुकूमत आहे। सवात जहिड़नि वाक़िअनि खां बचण लाइ असराइता क़दम अणितर आहिनि। सिंध हुकूमत जो जश्न आज़ादी मार्काए हक़ के सिलसिले में ख़ास ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। सियाहत ऐं सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जी सदारत हेठि इजलास। थर डिज़र्ट ट्रेन सफ़ारी के कराची का 0 पॉइंट ताईं आज़ादी ट्रेन के नाले से हलाए वेंदो। ट्रेन 13 ते कराची मां रवानी थींदी। 14 अगस्त की शाम वापस कराची पहुंचंदी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे त ख़ासि आज़ादी ट्रेन जश्न आज़ादी जो ख़ुशियूं मल्हाइण लाइ शुरू कई वई वञे। आज़ादी ट्रेन में शरीक माण्हू हर स्टेशन ते अवाम में क़ौमी झंडा विरहाईंदा।
भारत हिकु नओं ज़ुल्म कश्मीर ते बर्पा करे रहियो आहे। भारत लाॻीतो इंसानी हक़नि जूं बंदकड़ियूं करे पियो। एलिमी प्रॉपर्टी एक्ट तहत कश्मीरियुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। हुर्रियत अॻवान यासीन मलिक जी घरवारी मिशाल मलिक जूं सिंध हाई कोर्ट में बार उहिदेदारनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। चयाई लखें कश्मीरियुनि खे बेगुनाह जेलुनि में विधो वियो आहे। कश्मीर केस विढ़ण लाइ मज़बूत लीगल कम्युनिटी जी ज़रूरत आहे। यासीन मलिक खे भारतीय जेल में 6 साल थी विया, साणस मिलण बि नथो ॾिनो वञे। मज़हब तब्दील करे शादी कंदड़ नारी ऐं मुड़ुस खे तहफ़ुज़ फराहम करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में मज़हब तब्दील करे शादी केस जी ॿुधणी। मूं मर्ज़ी सां मज़हब मटाए पसंद जी शख़्स सां शादी कई आहे। मुड़ुस सां ख़ुशि आहियां, वालिद धमकियूं ॾींदो आहे। नारी बीनिस जो बयान। हाणे कुझु बि न थींदो, को बि धमकियूं न ॾींदो। चीफ जस्टिस जी नारी खे ख़ातिरी। के इलेक्ट्रिक जे सीओ ख़िलाफ़ औरत खे हिसाइण जो केस। मोनिसलवी सिंध हाई कोर्ट जे नाज़िर जे अकाउंट में ॾंड जी रक़म जमा कराए छॾी। मोनिसलवी 25 लख रुपया ॾंड जी रक़म बैंक में जमा कराई। सूबाई मौसब सीओ के इलेक्ट्रिक मोनिसलवी मथां औरत खे हिसाइण जो इल्ज़ाम साबित थियण ते ॾंड मड़ियो हो। मीरपुर माथेले वेझो ट्रैक्टर ट्राली कल्टी, 2 ॿारड़ियूं फोत, औरतुनि समेत 19 ॼणा ज़ख़्मी। रौती वेंदे तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली टायर फाटण सबबि कल्टी थी पई। हादसे में ॿारड़ियूं रुखसाना ऐं सानी फोत थी वयूं। ज़ख़्मी थियल औरतूं ऐं मर्द इस्पताल मुंतक़िल। पोरियत खैरपुर खां वापसि रौती वञी रहिया हुआ। मसूबा क़ौमी शाहरा ते हादसो पेश आयो। शेख बिरकियो में खच्चर शाख में पानी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो ड्रिग मोरी वटि धरणो। ट्रैफिक मुअत्तल। टंडो मोहम्मद खान शेख बिरकियो रोड ते धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीठी वयूं। आबादकार अॻवाननि जे चवण ते खच्चर शाख में हथरादू पाणी जी खोट पैदा थी पई वई, जंहिं सबबि संदसि फसल सुकी रहिया आहिनि। माप मूजिबि किसाना वाह जो गेज वधाए पाणी जी खोट ख़तम कई वञे। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में 3 वनडे मैचुनि जी सीरीज़ सुभाणे खां शुरू थींदी। पहिरीं मैच सुभाणे ऐं ॿी 10 ऐं 12 अगस्त ते खेॾी वेंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार माया मंजर अजीज। हेडलाइंस वाटियूं तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।